जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सकण लॻ तारीख़ी ॻोठ माड़ी जलबाणी में, जिते 28 सेप्टेम्बर ते क़ानून लागू कंदड़ इदारनि पारां 4 ॻोठाणनि खे शहीद कयो वियो हो। अॼु हुननि शहीदनि जो चालीहो आहे, जिते चालीहे जी रस्म में ॾुख वंडण जे लाइ सिंध जी कुंड कुड़छ मां माण्हू बि पहुतल आहिनि, जॾहिं त ख़ैरात जो अहतमाम बि कयो वियो आहे। अचो त शहीदनि जे वारिसनि खां पुछूं था त वधीक इन बारे में छा था चवनि। जीअं सवेर तव्हां सां ज़िक्र कयोसीं त 28 सेप्टेम्बर ते जेको माड़ी जलबाणी में करबला बर्पा कयो वियो हो, उन जा जेके शहीद थिया हुआ, असां हिन वक़्तु उनजी शहीद जी अमड़ वटि मौजूदु आहियूं। अचो त उनजी अमड़ सां ॻाल्हि कयूं था त उहो इन हवाले सां अॼु छा थी चए। जीअं वण तव्हांजा पुट शहीद थी विया, हुकूमत ऐलान बि कयो हो त असां तव्हांजी माली सहायता कंदासीं, अॼु हुननि जो चालीहो आहे, त हेसि ताईं छा थियो या तव्हां छा चवणु चाहींदो हिन बारे में। कुछ भी कोन्हे किता, अज मेरे छोरा ता 40 पूरा थे ताणी का गाल कानी का कुछ भी कोन्हे किता। बहाने किती वते तिना को पैसे दिते से असा को का गाल कानी न को पैसे मिले भी हैं। असा दे तारीख लिखी पी में मां कण अज 40 डी पूरे थे, अन्या ताई न को अदालत थई, न को इंसाफ थे, न को क्या थे। असा को इंसाफ खपे, असा को अदालत खपे अपने बच्चा दी। असा ॿिया कुछ कोन खपे, असा को अदालत खपे, ॿिया इंसाफ खपे। जी मेरे दो बेरा शहीद किते ने, उन्होंने इंसाफ खपे। चाले दा डी है कुछ कोने किता, असारी दिल नहीं जलेंदी, असा को इंसाफ खपे। हारू भरू ना जे के बेगुनाह मार जेन, उन्होंने अदालत ने वे करने, अदालत खपे। हाँ साईं, ये वाक़ियो 28 तारीख़ थियो हुयो, 3 बजे जुमे रात हुई, उन ख़मीस जो ॾींहुं हुयो, 3 बजे वाक़ियो थियो ऐं ईद उल मिलाद नबी जी रात हुई। इन करे उहे पोरियत वीचारा जेके असांजा हुया से उहे कमनि कारनि तां आया ऐं मौलवी साहिबनि जशन ईद जी तयारी पे कई ऐं सईंनि वारे हुका पे ॾिना त सयूं वठो ऐं गोश्त हिते क़िस्मती थींदो आहे, पर अहिड़नि ॾियारनि ते गोश्त कासाइनि गोश्त बि कयो ऐं हीअ वीचारा पोरियत पंहिंजी मज़ूरी सां सवेरे मोटी आया त राति गोश्त बि वठंदासीं, छो त अहिड़ा गोश्त कॾहिं कॾहिं नसीबु थींदो आहे सयूं उन्हनि जे ॿारनि खे। पर हीअ ओचितो अची कहर नाज़िल थियो, हिकिड़ी करबला बर्पा थी वई, सॼी दुनिया ॾिठो त हिकिड़ा पोरियत ग़रीब मिसकीन माण्हू उन सीने में बस्ट हणी ऐं G3 जूं गोलियूं हणी उन्हनि खे शहीद कयो वियो। पोइ ॿी का वाह त कान हुई, असां फटनि ते ऐं सभई खणी उन लाशनि खे ज़ख़्मियुनि खे इस्पताल सकण ताईं पुॼायो। पोइ उते असांजा गस ते ई हिकिड़ो पटी, ॿिया गस ते फैसिलिटियूं न हुअण जे करे उहे शहीद थी विया ऐं ॿी वाह न हुअण जे करे असां नेशनल हाईवे ब्लॉक करे बीह रहियासीं। पोइ उन में असां वटि के सियासी धुरियूं बि आयूं, के समाजी धुरियूं बि आयूं, बल्कि सॼो सकरंड असांजो साथ ॾिनऊं ऐं पंहिंजे ॻोठ जा माण्हू बि हुया, तर जा माण्हू बि हुया। रोड ब्लॉक थियो, मसइलो थियो त FIR कान थींदी, इन विच में दहशतगर्दी जो ख़िताब बि मिली वियो, बमबार हुआ, दहशतगर्द हुआ, वज़ीर दाख़िला ज़िम्मेदार माण्हू उहो बयानु ॾेई छॾियो। बहरहाल उन खां पोइ वरी असांजो जमल प्रेशर वधियो शायदि, त उन जे करे हुननि FIR असांजी कटी ऐं FIR में मतन इहो ई हुयो त पुलिस बि हुई ऐं कानून नाफ़ज़ कंदड़ इदारा, उन्हनि ते FIR थी। FIR थियण खां पोइ तुरत ई उन्हनि पंहिंजे बयाननि तां तब्दीली कई। उन्हनि मञियो त हीअ जेके शहीद थियल आहिनि से सभु पोरियत ऐं ग़रीब मिसकीन हारी हुआ ऐं उन खां पोइ वरी सिंध जो मिनिस्टर। तुंहिंजो अबू किथे आहे? शहीद थी वियो। कंहिं शहीद कयो? अच्छा, पाण तूं छा थो चईं? असांखे इंसाफ खपे। साडे मजदूर माण्हू हन, काम कार करंदे थे हन, अपना गाह पठा कर आया हन, कुतरी मरंदे पे हन। असाडे कुतरी मारन वाले थू गहल घटी ते बिला मारे ने ओ डी भी असा को याद है जजनाख तक क़यामत हाई। असाडे बेगुनाह मार जेन, असा को एमल अदालत खपे उना दी, क्या भी कोने किता आज 40 है उना गरीबां दा इंसाफ खपे। असा को उना दी हारी मानू हासे, असाडे मजदूर मानू हन, मजदूरी हाथ गाह नाल भरे पे हन, असाडे गाह बैठे कर दे हन, असाडे कुतरी खड़े मरेंदे हन। ओ डी भी असा को आज याद है जी दी है
आए हन मज़दूर माण्हू को मारण उहो ॾींहुं बि असांखे अॼु यादि चालीह आहे। अॼु असांजी अञा अदालत बि कान्हे थींदी पई। अॼु अदालत ॾियो असांखे अदालत खपे न त असां अपने आप को बाही नसूं असां अपने आप को सड़ेसूं मरेसूं। असांजे मज़दूर माण्हू हरू भरू मार ॾियनि असांखे अॼु ॾींहुं बि उन्हनि जा यादि अॼु चालीह आहे। असांखे अदालत ॾियनि असांजा को बि कोन्हे अदालत थींदी पई असांखे अदालत ॾियनि असांजे रोड ब्लॉक करेसूं न त असां अपने आप को बाही नसूं। असांजी अदालत खपे असांजे ग़रीब गाड़ू माण्हू आहिनि असांजे मासूम आहिनि असांजे ग़रीब भरू मार ॾियनि असांखे अदालत खपे। अॼु असांखे चालीह आहे इंसाफ़ खपे असांखे मार ॾियनि हरू भरू असांखे ॾींहुं बि यादि कुते हरू भरू मार ॾियनि असांजा को बि ॾोह होवे हा पिछे मारनि हा हरू भरू मार ॾियनि मां जे हथां चयो अम्मी जे हथ। सर हीउ वाक़ियो थियो आहे असां ग़रीब मिसकिन आहियूं त हीउ वाक़ियो करे विया ओचितो असां सां ज़ुल्म करे विया। अॼु सिधो हीअ ऐलान करे विया पर उन्हनि ते अमल बि अञा नथा कनि रुॻो ॻाल्हियूं था कनि। सिधो हुकूमत आहे जेका चए थी माना अमल उन ते अञा कोन थो थिए। हीअ असांजा शहीद थी विया त असांखे त अञा ॾिसण में बि माना नथा बीह सघूं त जो असांजो ज़ुल्म करे विया असां चयो त असांखे इहो अमल खपणु खपे। ऐं शहीद जेके थिया आहिनि उन ते जिन्हनि शहीद कया हुननि खे त सज़ा ॾियणु घुरिजे। जी नाज़रीन तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं माड़ी जलबाणी जे शहीदनि जे वारसनि जो जिन जो साॻियो रोवण हो हिननि जो साॻियो ॾुखु हो त असांजा शहीद जेके असांखां जुदा कया विया आहिनि से असांखां ज़ाहिर आहे अॼु त कोन था विसरनि पर इहे विसरण जहिड़ा बि न आहिनि त शायदि क़यामत ताईं असांजा न विसरनि। पर हिननि खे हिकु ॿियो ॾुख बि आहे त सरकार जेका हिननि सां ऐलान करे वई हुई त शहीदनि जी माली सहायता थींदी उहा सहायता बि अञा ताईं सिर्फ़ु ऐलान ई रहियो आहे उन ते बि अञा अमल नथो कयो वञे। हिननि इहो मुतालबो कयो त हूअं त